नाज़रीन, सीता रोड मामले ख़बर पहुंचाईंदासीं। अली रज़ा कमरानी की रिपोर्ट मूजिब वार्ड नंबर 6 के काउंसलर के मज़बूत उम्मीदवार रईस बशीर चांडियो तरफ़ां नेशनल प्रेस क्लब के नए चूंडियल बाडी के मान में खेन आजाणो ॾिनो, जंहिंमें सिंध जर्नलिस्ट काउंसिल ज़िले दादू के सदर गौस जथियाल पिण ख़सूसी शिरकत कई। नए बाडीअ खे वाधायूं ॾिनियूं और मौके ते रईस बशीर चांडियो नेशनल प्रेस क्लब के अॻुवाणनि सां ॻाल्हाईंदे चयो त नेशनल प्रेस क्लब सीता रोड जो वाहिद इदारो आहे जेको हक़ीक़त में मज़लूमनि जो आवाज़ बणियो आहे। हुन वधीक ॻाल्हाईंदे चयो त चेयरमैन धरती धणी तहरीक जो चेयरमैन कादर चांडियो तरफ़ां अटे जे बहिरान में 48 कलाकनि अंदरि ख़त्म करण जो सिंध हुकूमत खे अल्टीमेटम ॾिनो आहे। गौस जतियाल ॻाल्हाईंदे चयो त कलम की ताक़त दुनिया जी सभ खां वॾी ताक़त आहे। और मौके ते पीपी अॻवान सोशल वर्कर सिंगार सोलंकी, पीपी अॻवान ऐं सोशल वर्कर यासिन सोलंकी पिण मौजूदु हो।